दाद लगारी वेझो लगारी बिरादरी पारां नौजवान नारी जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज कयो वियो। लगारी बिरादरी जे शमन मंसूर बशारत अली मोहम्मद ऐं ॿियनि चयो त बासर मुख़्तियार बौज़दार शकूर ऐं ॿियनि साथियुनि सां गॾिजी संदनि घर ते हमिलो करे औरतुनि ऐं ॿारनि मथां सख़्तु तशदुद कयो, जंहिं बाद नारी नादिया लगारी खे खंबे खणी विया। हुननि चयो त अॻु बि जवाबदार नादिया खे अगवा करे विया हुआ, जंहिंजो पुलिस केस दाख़िल न पई करे। नादिया मेरी धी है, मुख्तियार अगवा कर गया, प्यू फौत थी गया, धक मार चा गहन जोरे साईं कल 12 बजे 12:30 बजे जो टाइम हुयो। मुख्तियार बोज़दार, गुलाम मोहम्मद बोज़दार, अब्दुल शकूर बोज़दार इहे आया आहिनि असांजे घर ते हमिलो करे। असांजी भाणे जी थिए मुस्मात नादिया उनखे खणी आया आहिनि। अॻु में बि उनजो केस हलंदड़ आहे, कोर्ट में केस हलंदड़ आहे, मीरपुर शीशन जज वटि थर शीशन वटि असांजो केस हलंदड़ आहे। असांखे चयो हुओ असांजे केस को हथु खणो, जो अगरि तव्हां हथु न खणंदा हुए तव्हांजी भाणे खे मारींदासीं, तव्हांखे बि मारींदासीं। लगारी बिरादरी जे माण्हुनि चयो त खेनि ख़दशो आहे त जवाबदार नारी खे नुक़सान न पहुचाइनि, संदसि हयाती खे ख़तरो आहे। पुठाण मुतालबो कयो त नादिया खे बाज़ाब कराए बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk